सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान है, जहाँ मुते 10 भेरा दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व तआला उन ते 100 रहमतू नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। मस्जिद अदब जी जाइ आहे जे 14 अखरनि जी निस्बत सां मस्जिद में कयूं वेंदड़ ग़लतियूं ऐं उन्हनि जे मुतालिक़ 14 मसाइल। नमाज ऐं एतिकाफ़, तिलावत क़ुरान, दरसो बयान ऐं इज्तिमाई ज़िक्रो नात वग़ैरह इबादतुनि जे ज़रिए मस्जिदूं आबाद रखणु बेशक वॾे सवाब जो कमु आहे। जंहिं कम में जेतिरो वधीक सवाब हूंदो आहे, उन में शैतान ओतिरियूं ई वधीक ख़राबियूं पैदा करण जी कोशिशि कंदो आहे। तंहिं करे मस्जिदुनि में कयूं वेंदड़ बेहतियातियुनि, बेअदबियनि ऐं गुनाह भरी हरकतुनि खां ख़बरदार करण जे लाइ 14 मदनी गुल पेश कजनि था। नंबर 1, फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, मस्जिद में खिलण क़ब्र में अंधेरो आणींदो आहे। नंबर 2, हा ज़रूरत मूजिबि मुस्कुराइण में को हर्ज नाहे। आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैहि नक़ल फरमाइनि था, जेको मस्जिद में दुनिया जी ॻाल्हि करे अल्लाह पाक उन जे 40 सालनि जे नेक अमल बर्बाद करे छॾींदो। नंबर 3, वात में बदबू हुअण जी हालत में घर में पढ़ी वेंदड़ नमाज बि मकरूह आहे ऐं अहिड़ी हालत में याने वात या कपिड़नि या जिस्म मां पघर या कंहिं बि तरह जी बदबू अचण जी हालत में मस्जिद में वञणु हराम आहे। नंबर 4, मस्जिद में रीह याने हवा ख़ारिज करणु मना आहे। नंबर 5, मस्जिद में अहिड़नि ॿारनि खे पेम्पर पाराए बि आणणु गुनाह आहे जिन जे बारे में ग़ालिब गुमान हुजे त पेशाब वग़ैरह करे वठंदा या शोर मचाईंदा। मस्जिद में चरियनि खे या उन्हनि आसेब में मुब्तला माण्हुनि खे जेके ठेंग टपा ॾींदा हुजनि, अहिड़नि मरीज़नि खे जिन जे करे माण्हुनि खे कराहत ईंदी हुजे, आणणु गुनाह आहे। ऐं उन्हनि समझदार ॿारनि खे आणणु बि गुनाह आहे जेकी उते भॼ डुक कंदा, शोर मचाईंदा ऐं नमाज़िन जी परेशानी जो बाइस बणिजंदा आहिनि। नंबर 7, मस्जिद जे फ़र्श ते माण्हुनि जा किरियल वार या थोरो घणो किचिरो रखण लाइ थी सघे त हिकु थेली रखी वञे या अहिड़ी का जॻह मुख़्तस कई वञे जिथे उहो किचिरो उछलायो वञे। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, जेको मस्जिद मां तकलीफ़ ॾियण वारी शइ कढंदो, अल्लाह पाक उन जे लाइ जन्नत में हिकु घर बणाईंदो। पघर ऐं वात जी गिग वग़ैरह खां मस्जिद जे फ़र्श, फरासी या कारपेट खे बचाइण जे लाइ जॾहिं बि सुम्हो पंहिंजी ज़ाती चादर वग़ैरह ते ई सुम्हो। मस्जिद में जेकॾहिं मामूली कख बि उछलियो वञे त उन सां मस्जिद खे एतिरे क़दुरु तकलीफ़ पहुचंदी आहे जीअं इंसान खे पंहिंजे अख में मामूली ज़रो पवण सां थींदी आहे। अल्लाह तबारक